चङे टाइम खां मिस्टर हिंगोराणी मानसिक रूप सां ॾाढो परेशान आहे। हिकु ई पुटु अथसि, उहो बि 4 सालनि खां ऑस्ट्रेलिया पढ़ाई करण वियो आहे ऐं वरी हिकु दफ़ो बि घर मोटी कोन आयो आहे। हिते छा अची कंदो? हुते कंहिं फॉरेनर छोकिरीअ सां शादी करे छॾी हूंदई ऐं मौजू पियो कंदो हूंदो। हिन ज़माने में औलाद खे माउ पीउ जी परवाह ई किथे आहे। पुट जे हेरनि हरकतनि जे करे ई त मिस्टर हिंगोराणीअ जो सुभाउ चिड़चिड़ियो थी पियो आहे। दर्द दिल जो मां बनी कंहिंखे ॿुधाया, दर्द दिल जो मां बनी कंहिंखे ॿुधाया। लुड़क पंहिंजुनि ही अखियुनि, लुड़क पंहिंजुनि ही अखियुनि खां पियो लिकाया। दर्द दिल जो मां बनी कंहिंखे ॿुधाया। तू न आई गडमगर आ याद तुझी, तू न आई गडमगर आ याद तुझी। हर घड़ी थो सीने सां हिनखे लगाया। दर्द दिल जो मां बनी कंहिंखे ॿुधाया। चोट लगंदे साल विया गुज़री अञा बि, चोट लगंदे साल विया गुज़री अञा बि। ज़ख्म ताज़ा वक्त खां वेठो सुकाया। दर्द दिल जो मां बनी कंहिंखे ॿुधाया। दोह नंढड़े जी सज़ा एॾी वॾी छो? दोह नंढड़े जी सज़ा एॾी वॾी छो? ज़िंदगीअ जा फ़ैसला दर्द दिल जो मां बनी कंहिंखे
अखियुनि लुणक पंहिंजुनि ही अखियुनि खां पियो लिकायां दर्द दिल जो मां